Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. पानी प्रीत मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में की न आई अदे अल्लाह ने असांखे रस्ते मां मुटाए को छॾियो। माण कपी मूंखे पाण अॼु ॾाढी सिक हुई त वञी पंहिंजी राजा खे ॾिसंदसि, पर राजा जी त असांखे हवा ई की न लॻी। मूं तोखे अॻे ई चई छॾियो हे हाजी साहब वारा सुठा माण्हू की न आहे। अदे अल्लाह ने जी का मजबूरी आहे, मस मस त वीचारो वञी रोजगार सां लॻो आहे, किथे हुनखे ढिॼ आहे त तड़जी न वञे। पर अहिड़ी नौकरी बि कहिड़े कम जी जो पंहिंजा रिश्ता ई विसारे छॾे। माण कपी भुख बुछड़ी टोल दाना बि दीवाना करे छॾे, भुख में त नांग बि पंहिंजा बच्चा खींदो आहे। जेकॾहिं अते अल्लाह ने असांखे रस्ते मां मोटाए छॾियो त कुझा थी पियो। घणो कुझु थी पियो आहे। अॼु अल्लाह ने खां मुंहिंजी दिलि खटी थी पई आहे। आस्ते आस्ते ॻाल्हि पुराणी थी वेंदी, सभु कुझु ठीक थी वेंदो। तूं एतिरो परेशान की न थी। सोच रहे ॿ टे दफ़ा पहिरां पाया आहियूं, चाचो अलाए ॾिनो नज़र नथो अचे। वीचारो काको अलाए ॾिनो ही गोठ छॾे हलियो वियो। ही हाजी साहब जे फार्म ते रहियो आहे। पर छो? वीचारे अलाह ॾिने खे अची भुख न पलियो ऐं मांगर में अची हुन ॾाढो तंग कयो, पंहिंजी जान बचाए वञी हाजी साहब जे फार्म ते रहियो आहे। पर मांगर छो तंग कयो? बस साईं अवां हिन ॻाल्हियुनि खे छॾे ॾियो। अचो मूंसां गॾु तव्हांखे ॿिया घर बि ॾेखारियां। रहीमा तू रोई को पई? राजा ला थी रोया। राजा घर मां वई आहे त घर जी रौनक ई वई हली आहे। राजा जा पी मूंखे राजा ॾाढी थी याद अचे। ए तो भी का सफा चरी है। राजा हिता वई आहे त कुझा खणी वई आहे। ए पाण खे कुझु ॾेई वई आहे। अॼु हाजी साहब पाण खे ठियो वठी ॾिनो आहे, सुभाणे वञी रोजगार सां लॻंदुसि। तो कहते ठियो जुड़ियो आहे राजा जा पी, पर राजा तो मुझे सुकून खणी वई आहे। रहीमा ए परेशान न थी। राजा उते हाजी साहब ॾाढो ख़ुशि आहे। राजा उते ख़ुशी कीने का इहो मुंहिंजी दिलि थी चवे। असां हुनखे मुॾी कातीअ सां कुठो आहे। वाह चप बंदि करे असांजी मजबूरियुनि त कुर्बान थी वई आहे। ए हाणे न्याणी जे पुठियां एॾो रोई पिटको न कर। ए दुआ कर त हू हज करी अचे, पोइ मन का असांजी बि भले पार ॾांहुं वाट खुली पए। भगल होड़ियूं कंधीअ कुराड़ी भुख जा वेला दुख जी ॾियाड़ी। माणक तू जिंदा आहीं अलाए नहीं, पर मुझी दिल थी चवे तो तू जिंदा आहीं। जेकॾहिं
तू हाणे मोटे भी त आऊं तोखे कहिड़ो मुंहुं ॾेखारींदसि। आऊं तोसी बेवफाई करे वेठी आहियां। पर माणक हिन में मुंहिंजो ॾोह कोन्हे। अबे ऐं अम्मा जी मजबूरीअ जी छुरी मूंखे कुठो आहे। आऊं हाणे मरी वई आहियां, पर मुंहिंजी तोखे दुआ आहे माणक त तूं पंहिंजे पटनि ते मोटी ईंदे, पंहिंजनि कखनि में अची रहंदे ऐं अलाह कंदो त तोखे ॿी का मूंखां वधीक सुहिणी छोकिरी मिली वेंदी। अलाना रेट कहिड़ो लॻायो अथई? गंद मच्छी 20 रुपया किलो। ऐं जे तव्हां सुठी मच्छी खणी ईंदव न त तव्हांखे पैसा वधीक ॾींदुसि। अलाना हू ठेकेदार जेको मांगर आहे उहो त 10 रुपया किलो थो रखे। हू तव्हांखे कतरे वेठो, हुनखे बुख बिना घणी आहे। बाबा मूंखे हकलाल जी रोज़ी खपे। आउं वटि जेतिरो बि माल हुजे न मुंहिंजे ठीअ ते खणी अचो, आउं तव्हांखे रेट सुठो ई ॾींदुसि। त अलाना असांजो माल सभु तो वटि ईंदो। पोइ बसि आई बि अंधा न थियो, जेको माल हुजे मूं खणी अचो। जे तव्हांखे मजबूरी में एडवांस पैसा खपनि न उहो बि तव्हांखे ॾियण लाइ तयारु आहियां। अस्सलाम वालेकुम मांगर सेठ। हाँ मुंशी, कर खबर है अज माल कोन वरती छा? हिसाब ॿुधा। मांगर सेठ माल अॼु आयो ई कीने। ओ समुंड के बाहि लगी वई आ या पानी सुकी वियो आ? सेठ न समुंड सुकियो आहे न उनखे वरी बाहि लगी आहे। बाहि अलाह ॾिने खे लगी आहे। इहो वरी कीअं? सेठ अलाह ॾिने मॾी खोली आहे ऐं रेट बि पाखां 10 रुपया मथे ॾे पियो। उन करे सभु माल अलाह ॾिने जी मॾी ते वञे पियो। अरे अलाह ॾिने जे घर में त लूण जी लप बि कोन हूंदी आ, उनखे कीअं या ठीअ जी ताक़त मिली? सेठ इहा ॻाल्हि ऐं बि सम्झो था। हाजी साहब अलाह ॾिने खे मॾी खोले ॾिनी आहे ऐं राजा ते हथ रखई आहे। मेरू ईअं त पोइ पाण वारो ठीओ भेजी वेंदो। हा साईं, जे पंहिंजी मॾी बंदि थी वई न त पंहिंजी इन ॻोठ में वॾी बेइज्जती थींदी। मुंहिंजी अञा हिते उहो पुट मां ॼणियो ई कोन्हे जेको मांगर जी बेइज्जती करे। सेठ पोइ करियो अलाह ॾिने जो बंदोबस्त। न धर्म न वीरू, ॻाल्हि कंदो सोराना सच मीरू। अख जो काणू पर इन तर जो राणू। तूं ठीक तो चवे मुंशी। हाणे अलाह ॾिने जो बंदोबस्त करणो ई पवंदो। खमीसा तूं वेठो दास्तान ॿुधी, को रेडियो जी टेशन फेर, को ख़बरूं ॿुधूं। ख़बरुनि जो टाइम ख़तम थी वियो आहे। बाक़ी इहा ख़बर पई आहे त केतिरनि जी मटा सटा जे लाइ ॿिन्ही मुल्कनि जूं ॻाल्हियूं थियण वारियूं आहिनि। अलाह करे ही जल्दी ॻाल्हियूं थियनि त असांजे माणक जी बि का ख़बर पवे। ॿी ख़बर इहा आहे त अलाह ने हाजी साहब जो ठीयो संभालियो आहे ऐं उते कुझु मज़दूरनि जी बि ज़रूरत आहे। पोइ तूं वञ अधु अलाह ॾिने खे मिंथ कर, मन तोखे उते रखे। पंहिंजे घर में त हाणे की न रहियो आहे। 2-3 रुपया जुड़ंदा त पंहिंजो पेट पलवो। सुबुह जो अलाह ले वेंदुसि। मांझी वो मांझी वो मांझी वो मांझी वो।
करे वनी उन हिलायत तू हाणे धारी थी चुकी है। पांचो मिलन हां नामुमकिन है राजा, नामुमकिन। हाणे हम करया था कदे भी मोटी नहीं न माणक आऊं तुझे पंहिंजी आया, आऊं उहा ही राजा आया, तुझी राजा ना राजा। तुझे दिल जी दरिया ते हाण हाजी साहब जी अख जो होड़ो लथो है। तू हाण हाजी साहब जी शिकार थी चुकी है। तू हाण मुझी ना ही रही। माणक मुंह मथा कोड़ क्यों विझी रच चुराए फसायो वयो आ मूंखे। आऊं कल भी तुझी हुयसि ऐं अॼु बि तुझी आहियां। तू घुर थी ॻाल्हाई, घुर थी ॻाल्हाई। तो मुझो इंतजार ना करे सब धोखो कयो आ। पांचो मिलण हाण नामुमकिन है राजा, नामुमकिन। हाणे आऊं दरिया था कॾहिं भी ना मोटी, कॾहिं भी ना। तू सुठो टुकर कहीं पियो ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। शुक्र आहे मालिक जो। खमीसा मूं बि घणा ॾुख ॾिठा आहिनि। मुंहिंजे हाजी त तोखे सॼी ख़बर आहे। हाओ ए हाजी साहब तो ते वॾी महिरबानी कई आहे। हाओ हाजी साहब खे अल्लाह साईं वधीक हज नसीब कराए असांजो ॿुॾल ॿेड़ो तारियो अथई। पर यार हां ॾाढो ॾुखियो वक़्तु थो कटे। हिकु पासे माणक जी चोरी, ॿिए पासे वरी पेट जी बुख। केॾी महिल सोचां थो त इन समुंदर में ॿुॾी मरां। न न खमीसा अहिड़ो कमु न कजां। तोखे जे रोज़ी जी ज़रूरत हुजे न मूं ॾांहुं हलियो अच। ए ठीकु आहे, तूं हाजी साहब सां ॻाल्हाए, आउं कमु करण लाइ तयारु आहियां। बुला पूजा थी चई रही मां आऊं राजा सां मिलण आई आहियां। ए मुझे हिकिड़ी ॻाल्हि सुन रही मां। ए हाजी साहब मना किया है को ए आऊं राजा जी मां आहियां। ये सुञाणा थो तू राजा जी मां ही, पर हाजी साहब चयो अंदर अचण जी कंहिंखे बि इजाज़त न आहे। हाजी साहब आऊं राजा सां मिलण आई आहियां। आज हाणे राजा सां मिलण खत्म आहे। पर को हाजी साहब राजा मूंखे मुफ्त में किने ॾिनी। ॾोकड़ वरिता अथव ॾोकड़। अलाह जे ठीअ ते मुंहिंजो पूरो 5 लख रुपए जो ख़र्च थियो आहे। हाणे ठीओ ॼाणे ऐं ॼाणो, आऊं ॼाणा राजा ॼाणे। राजा सां आंजो हाणे को बि वास्तो कोन्हे। पर हाजी साहब
आई अड़ो जुल्म न करो। आऊं राजा जी मां आहियां। राजा के ॾिसण लाइ मुंहिंजी दिलि तड़पे पई। तूं चई छॾियो आहे, हाणे वरी हिते न अचिजो बस। माझी वो माझी वो माझी वो माझी वो। राजा आऊं आयुसि हिते पाण का, पर पाण खुदि तुंहिंजे नेणनि जो शिकार थी वियुसि। शिकार त आऊं थी आहियां। मुंहिंजा पेर ॿधिजी विया आहिनि, मुंहिंजा पर कटिजी विया आहिनि। तूं वॾी ॻाल्हि न कर राजा। आऊं तोखे एतिरो त ख़ुशि रखंदुसि, एतिरो त ख़ुशि रखंदुसि जो तोखे हर ॾुख दर्द विसरी वेंदा, सभु कुझु विसरी वेंदा। मूंखां पंहिंजो कुझु कीअं न विसरंदो। न अम्मा, न अबो, न तड़, न उहा बुख, न ई उहे ॾुख जिन्हनि जूं लोलियूं ॿुधी आऊं वॾी थी आहियां। हाउ मुंहिंजी सरकार हाज़िर, भला सम्झ पाण खां कहिड़ो परिया। पोइ केॾी महिल चवंदी आहे गाॾी कठाए पाण हलिया हलंदासीं। हाणे त ख़ुशि थी। ॾोकड़ वरिता अथव ॾोकड़। अलाह जे ठीअ ते मुंहिंजो पूरो 5 लख रुपयनि जो ख़र्च थियो आहे। हाणे ठीयो ॼाणे ऐं ॼाणो, आऊं ॼाणा राजा ॼाणे। राजा सां आंजो हाणे को बि वास्तो कोन्हे। ए आऊं जॾहिं थो अचां तूं रुगो पई थी रोईं। खुजाला थी रोईं। पंहिंजे हथ जे वॾे जो न को वेज न को तबी। ए राजा जी मां तोखे छो खुजाए? हाजी साहब राजा के नको तो हिते अचण दे, न की तो असां के हुते हुन सां मिलण छॾे। ए ईअं वरी कीअं? ईअं आहे। अॼु हो राजा सां मिलण हुते हाजी साहब जे घर वई हुयसि। हाजी साहब मूंखे अंदर अचण ई न ॾिनो। खुजा बि चई हाजी साहब पाण? हाँ, हाजी साहब चए तो आई राजा मूंखे मुफ्त में नाहे ॾिनी, पूरा 5 लख ठीए जा वरता आहिनि। ऐं चए तो त अवां ॼाणो ठीयो ॼाणे ऐं आऊं ॼाणा त राजा ॼाणे ऐं आई हिते न अचिजो। हाजी साहब के ईअं त करणु घुरिजे। ए आऊं पाण वञी हाजी साहब सां ॻाल्हायां थो। हाणे ॻाल्हाए कुझा कंदे? असां लाइ त जहिड़ो तड़ ते मांगर तहिड़ो पारम ते मांगर। नसीब फिटो असांजो। ओए ए बुलाबा ए हाजी साहब सां मिलणो आहे। ए हाजी साहब तो वियो हलियो। ओए केॾी महिल ईंदो? अलाए, इहा त हाजी साहब जी मर्ज़ी। पोइ भला आऊं पंहिंजी नींगरी राजा सां मिली वठां। हाजी साहब उनखे पाण सां गॾु वठी वियो आहे। हाजी साहब जो हुकुम आहे त हाणे तव्हां हेॾा न अचो, हाणे अव्हां जो कमु ख़तम थी वियो। पर को बुला, आऊं त राजा जो पीउ आहियां, हाजी साहब जो सहुरो आहियां। पहले इहो वञी हाजी साहब सां ॻाल्हाए, मुंहिंजो मथो कीअं न खा।
पंहिंजो होड़ो इत बीठो हूंदो। पर तूं मूंखे एतिरो परे को वठी आयो आहीं माणक? इन लाइ त पाण खे हिते केर बि न ॾिसे, पाण रुगो हिते प्यार जूं ॻाल्हियूं कयूं। माणक हथ में कुंजा पियो ॾिसी। ॾिसां थो त तूं मुंहिंजे नसीब में लिखियल आहीं या न। आऊं तुंहिंजी जुड़ी आहियां, तुंहिंजी मङी थी आहियां। माणक अञा बि तोखे यकीन नथो अचे? पर राजा कॾहिं कॾहिं हथनि जी लकीरुनि में बि खोट अची वेंदी आहे। राजा मूंखे देर पई थिए, अच त हलूं। ए अलाह ना तू ये वेठो आहे ॼण तोखे सौदे में को वॾो नुक़सान थियो हुजे। सौदे में मूंखे नुक़सान ई त थियो आहे। ए अलाह ना ए कुझु ई कोन कर। ए आऊं तोते वेठो सोचां खणी सां, जॾहिं तुंहिंजो हुड़ो हलंदो हो तूं केॾो ख़ुशि हूंदो हुई, माणिक कमाईंदो हो ऐं तूं वेठो खींदो आहे। पर माणिक वियो त हुड़ो बि। अॼु तूं पाण मज़ूरी खे लॻो पियो। ए अलाह ना ही क़िस्मत जा खेल आहिनि। ए ॾातार वरियो न त माणिक बि वरंदो, जे माणिक वरियो त हुड़ो बि वरंदो। अलाह करे माणिक मोटे, पर माणिक जे मोटण जो आसरो घटि आहे। ए अलाह ना तोखे भली आसरो न आहे, पर आउं माणिक जो पीउ आहियां। मूंखे अलाह में आसरो आहे। मुंहिंजो माणिक मोटी जेसीं ताईं हिन सिसी में साह माणिक जो वाठू पिया ॾिसंदासीं। ए आऊं राति जी अलाह साईं खां दुआ पियो मंगिया त शल माणिक मोटी अचे, आंजे घर में के ख़ुशी जा दुहिल वॼनि। हा तू बि निंगरी राजा जो ॿार ए असांजे करे सही वेठो आहीं। बसि अलाह कंदो माणिक ईंदो त इहो बि तुंहिंजे मथां भार लाहींदासीं। तूं परेशान न थी, अलाह भली कंदो। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो Sin TV HD ड्रामा।